अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी खलक़ल इंसान व अल्लमहुल बयान वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल इंसि वल जान। अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वइज़ा तुतला अलैहिम आयातुना बय्यिनातिन क़ालल्लज़ीना ला यर्जूना लिक़ाअना अति बिक़ुरआनिन ग़ैरि हाज़ा औ बद्दिलहु क़ुल मा यकूनु ली अन उबद्दिलहु मिन तिलक़ाइ नफ़्सी इन अत्तबिउ इल्ला मा यूहा इलय्य इन्नी अख़ाफ़ु इन असैतु रब्बी अज़ाब यौमिन अज़ीम। क़ुल लौ शाअ अल्लाहु मा तलौतुहु अलैकुम वला अदराकुम बिहि फ़क़द लबिस्तु फ़ीकुम उमरम मिन क़ब्लिही अफ़ला ताक़िलून। वक़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला सहम फ़िल इस्लाम लिमन ला सलात लहु औ कमा क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। वक़ाल अल्लाहु तआला फ़ी शान हबीबिही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। बावाज़े बुलंद ऐं महब्बत सां सलात सगुरी पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अज़ीज़ान मोहतरम, उलमाए किराम अञा पुठियां वेठा आहिनि, ख़तीब हज़रात ऐं बहितरीन सुर वारा, उहे अव्हां खे सही माना में ख़िताब ऐं बयानु करणु ॿुधाईंदा। मां अव्हां जमात जी सिर्फ़ु ज़ियारत करणु आयो आहियां, हिननि सां ताल्लुक़ आहे, वास्तो आहे। मां पाण ख़ुदि इमाम आहियां सिंध यूनिवर्सिटी में। दोस्तनि अहबाबनि तमामु घणो इसरार कयो, आख़िरी वक़्त ताईं कुझु असांजूं कुझु पंहिंजूं मजबूरियूं हुयूं पंहिंजे आफ़ीस जे एतबार सां, तंहिंजे करे असर खां पोइ निकितो आहियां। मां चयुमि जमात सां हिकिड़े साल में हिकिड़ो प्रोग्राम कराइनि था, मेल मुलाक़ात थी वञे ऐं जमात जी ज़ियारत थी वञे। बसि जेके ॻाल्हियूं तव्हांजे साम्हूं मुख़्तसर बयानु कंदुसि, अल्लाह साईं तव्हां ई असांखे उनजे मथां अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। असांखे पंहिंजे प्यारे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत ऐं शरीयत जे मथां मुकम्मल अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, ताबेदारी करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अज़ीज़ मोहतरम दोस्तो, क़ुरान करीम जूं मुख़्तसर ॿ आयतूं मुबारक तिलावत कयूं आहिनि। सीपारो 11 सूरत यूनुस जे ॿिए रुकन ऐं सवा लख नबियनि जे सरदार महबूबुल अंबिया इमामुल अंबिया ख़ातमुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बेशुमार अहादीस मां हिकिड़ी हदीस मुबारक बि तिलावत कई आहे। दुआ आहे त अल्लाह साईं मूंखे सही सम्झाइण जी ऐं अव्हां प्यारी ऐं नेक जमात खे सही सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। उन खां बाद में रब्बुल आलमीन तव्हां ई असांखे हिन पंहिंजे मिठे कलाम अल्लाह जे मथां
नेक सालिह अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सब चो आमीन। हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सीरतुन जो जलसो आहे, उनवान इहो रखियो वियो हो। काल में निकिरो जेको मूं ॾे इश्तिहार आयो, उन जो उनवान हो ख़त्म नबूवत कॉन्फ्रेंस। ॿई उनवान बहितर आहिनि, सीरत बि उन जो हिकिड़ो हिसो आहे। ख़त्म नबूवत हुजे त सुभान अल्लाह, सीरत त सुभान अल्लाह। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी सीरत तमाम वसी तरीक़। अल्लाह ताला इंसान जे हिदायत जे लाइ नबियन जो सिलसिलो हिन दुनिया जे धरतीअ ते शुरू कयो। आसमान खे रब सां पैदा कयो, ज़मीन खे पैदा कयो, सिज चंड तारा कतियूं पैदा करे रब्बुल आलमीन हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जो जिस्म मुबारक खे ठाहियो। हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जो जॾहिं ही जिस्म मुबारक ठही तैयार थियो, अल्लाह ताला पंहिंजे हुक्म सां उन में रूह विधो। जॾहिं हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जे जिस्म मुबारक में रूह पियो, पोइ अल्लाह ताला वरी हुक्म कयो उन्हनि फ़रिश्तनि खे त इन जो सजदो कयो। ॻाल्हि थोरी सम्झिजो, छो त असांजो अंदाज़ हूंदो आहे तदरीसी अंदाज़ सां, ऐं मां पढ़ाईंदो आहियां माशाअल्लाह अरबी किताब। अल्लाह साईं फ़रिश्तनि खे हुक्म कयो सजदे जो। हुक्म करण वारी ज़ात कंहिंजी? अल्लाह ताला। मता तव्हांखे केरु इहो इश्काल विहारे, ज़हन ख़राब करे त बाबा ॾिसो गैर खे सजदो जाइज़ आहे, तंहिंजे करे त फ़रिश्तनि बे आदम खे सजदो कयो। इहा ॻाल्हि बिल्कुलु ग़लति आहे, उनजी सोच ग़लति आहे। नंबर पहिरीं ॻाल्हि त हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खे सजदे जो हुक्म रब पाण कयो, ऐं तव्हां ई असांखे रब मना कयो आहे त मूंखां सवाइ कंहिंजो सजदो न आहे कान्हे। जेकर तव्हांखे अल्लाह सां चयो आहे त ॿुधायो, रब पंहिंजे नबियनि खां सवाइ त कंहिंसां ॻाल्हाईंदो ई कोन्हे। नबूवत जो सिलसिलो त हज़रत असांजे प्यारे मिठड़े महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते बंदि थी। फसजदल मलाइकतु कुल्लुहुम इल्ला इब्लीस। समूरन सजदो कयो फ़रिश्तनि, मगर इब्लीस न कयो। इब्लीस चयो त मां हिन खां भलो आहियां, मां हिन खां भलो आहियां, तो मूंखे बाह मां पैदा कयो, हिन खे मिटीअ मां पैदा कयो। पर अल्लाह साईं उन जो मान ऐं उन जो रुतबो मलाइकनि फ़रिश्तनि जे अॻियां इज़हार फ़रमायो त जेका मिटीअ जी मख़लूक आहे उहा नूरानी मख़लूकात खां आला ऐं अफ़ज़ल मख़लूकात आहे। वलक़द करमना बनी आदम, बनी आदम खे असां करामत ॾिनीसीं, इज़त ॾिनीसीं। मोहतरम दोस्तो, अल्लाह ताला जॾहिं इंसान ज़ात खे पैदा कयो, इंसानियत जो उतां सिलसिलो शुरू थियो, अल्लाह ताला वरी इंसाननि खे ईअं बि अजायो कोन छॾियो। रब करीम खे मता क़यामत जे ॾींहुं उहो इंसान मयार ॾियां त अल्लाह साईं मूंखे त तुंहिंजे अहकामनि जी का बि ख़बर कोन्हे, तुंहिंजे मारिफत जी मूंखे का ख़बर कोन्हे, तौहीद छा थींदी आहे, तुंहिंजा हुक्म अहकाम कहिड़ा थींदा आहिनि, मूंखे त कोई पतो न हो, लिहाज़ा मां माज़ूर आहियां, तुंहिंजो अज़ाब ठहे कोन थो। अल्लाह से फरमायो, ओ इंसान, या हुज्जत ताम करण जे लाइ मां रब करीम दुनिया जे धरतीअ ते पंहिंजा नबी सगोरा मोकिलियमि, तमाम तर अंबिया इकराम तौहीद जी दावत ॾिनी, रब करीम जे वहदानियत जी दावत ॾिनी। क़ुरान करीम में तव्हां पढ़ो, समूरन नबियन जेके बि नबी सगोरा आया आहिनि, पहिरीं पहिरीं उन्हनि जी दावत इहा आहे, क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ़्लिहून। ए काइनात जा इंसान चओ, अल्लाह खां सवा को बि महबूद इबादत जे लाइक़ न आहे, तव्हां कामयाब आहियो।
समूरन रब करीम तव्हां असांखे बि एतिरी अरबी सम्झण जी तौफ़ीक़ अता फरमाए जो क़ुरान करीम जी अल्फाज़नि जी माना त पढ़ूं न। असांजो ज़ोर असांजो तवज्जो पंहिंजे औलाद ते सिर्फ़ु अंग्रेज़ी पढ़ण जे लाइ, अंग्रेज़ी खां मना कान्हे का, ॿोली सिखो भले हुनर आहे, पर मुंहिंजो दोस्तो जेका मक़सदु असांजो आहे क़ुरान करीम खे सम्झणु उन ते असांजो फ़ख़्रु आहे। हिकिड़े जो पुटु इंजीनियर थियो त फ़ख़्रु करे ओड़े पाड़े वारनि खे सभिनी खे ॿुधाईंदो, ख़ुशी मां वापंदो ई कोन, मुंहिंजो पुटु अॼु इंजीनियर थियो आहे, डॉक्टर जी डिग्री उनखे मिली आहे, फ़ख़्रु कंदो, PhD पास करे आयो आहे, MPhil हिनखे पास आहे, उते त फ़ख़्रु कयो त मुस्लमान, पर अल्लाह 60 साल ज़िंदगी तुंहिंजी गुज़र चुकी आहे, पर तो क़ुरान खे छा सम्झो आहे, जेको तूं निमाज़ पढ़ी थो, निमाज़ जे पढ़ी थो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सीरत ते इंशाअल्लाह अचां पियो, गुज़िरियल महीनो गुज़री वियो, 2-3 तारीख़ूं तबिसानी जो नबी साईं जे विलादत जो महीनो हो, निमाज़ ते मुस्लमान अचे थो, सच ॿुधायो सभु तव्हां आकिल बालिग़ वेठा हुयो, निमाज़ पढ़ूं था असां, मौली साहब चवनि था निमाज़ पढ़ो, आख़िरत में तेन जो उनजे तर्क जो एॾो सज़ा मिलंदव, निमाज़ चऊं था, पर सही ॿुधायो त निमाज़ जा फ़र्ज़ असांखे अचनि था, सिखण जो मक़ाम आहे मुंहिंजो दोस्तो, सिखण जो मक़ाम आहे, निमाज़ जा केतिरा फ़र्ज़ आहिनि, हिकु तुंहिंजो औलाद उहे कहिड़ा कम कंदो उन जा बि आमाल तुंहिंजे क़बर में वेंदा पिया, असां त आमाल उहे छॾे वञूं जेके असांखे क़बर में बि शामिल हुजनि, उनजो सवाबु पहुचे पियो। तफ़सील मां लिखी आहे अजीब ॻाल्हि, इंसान मरी थो वञे, फ़रिश्ता जेके सॼे कुलनि ते वेठा आहिनि, तवजो कयो, अजीब ॻाल्हि थो ॿुधायां, फ़रिश्ता जेके सॼे कुलनि ते असांजो नेकियूं लिखनि था साईं, अलाह खे फरमाइनि था, अलाह हाणे ही त वरियो, ही वीचारो नेकियूं हेॾियूं कंदो हुयो, ग़रीबनि खे खाधो खाईंदो हो, 5 वक़्त निमाज़ पढ़ंदो हुयो, हिनखे तहजुद में बीठे ॾिठोसीं, क़ुरान करीम जी तिलावत कंदे हिनखे ॾिठोसीं, ऐं केतिरा ई नेकीअ जा हिन कम कया, मरीज़नि खे ग़रीबनि खे इहो इन जा मदद कंदो हुयो, हाणे मरी वियो आहे, हिन जा नेकियुनि जो सवाबु असां कीअं लिखूं? अलाह साईं फरमाईंदो आहे, ओ फ़रिश्तो इन पाणे जे क़बर ते वेही करे जंहिं जंहिं वक़्त में जहिड़ी नेकी कंदो हो, इहा क़यामत ताईं लिखंदा रहो। केॾो अजर आहे, केॾो सवाबु आहे अलाह जो, केॾो अरहमुर राहिमीन आहे, केॾो पंहिंजे बंदनि सां प्यार थो करे, इंसान नेकीअ जो तसव्वुर कंदो आहे, ख़्याल कंदो आहे, अल्लाह नेकी लिखाए छॾींदो आहे, पर बुराई जो तसव्वुर कंदो आहे, ख़्याल कंदो आहे, अल्लाह फ़रिश्तनि खे मना कंदो न लिखो, जॾहिं उहो लिखंदो बुराई कंदो आहे, उहा बुराई सिर्फ़ु उनजी हिकिड़ी लिखजी वेंदी आहे। जॾहिं इंसान उनजो रब्बुल आलमीन जे दर्द हाज़िरी भरींदो आहे, उहो गुनाहगार बानो वुज़ू करण जे इरादे सां ईंदो आहे मस्जिद शरीफ़ में या पंहिंजे घर में वुज़ू थो करे, ए मौलाना तूं वुज़ू भाऊ छाजे करे करी थो? बाबा निमाज़ जे करे कयां थो। रब्बुल आलमीन तव्हां असांखे तौफ़ीक़ ॾे जो रब्बुल आलमीन उहो इंसान ख़ुशि नसीब आहे जेको आज़ान ॿुधी करे पंहिंजा नरम गरम बिस्तरा छॾे करे पंहिंजे मजलिसूं औदागुनियूं महफ़िलूं छॾे करे अल्लाह जे घर जे वेंदो आहे, इहो अल्लाह उन खां राज़ी आहे। तव्हां असां चवंदा आहियूं अल्लाह अलाह कहिड़नि ॻाल्हियुनि में राज़ी आहे, इहा शैतानी धोखेबाज़ी आहे, सिधी ॻाल्हि आहे। तव्हां चवंदा अल्लाह अलाह कहिड़नि ॻाल्हियुनि में राज़ी आहे, सोचंदो बीठो आहे रब्बुल आलमीन जो क़ुरान पाक में वाज़े कयो आहे मां कहिड़नि कमनि सां राज़ी आहियां, अल्लाह असीं ॿुधाए छॾियो। शुक्र कर जो अल्लाह असीं तोखे तौफ़ीक़ ॾेई करे मस्जिद ते आंदो, चए शुक्र अल्हम्दुलिल्लाह, जे तो न आयो तोखे वाइज़ क़ुरान पढ़ण खां नफ़रत थी अचे, पोइ तूं पंहिंजे ईमान ते रो, इस्तिग़फ़ार कर, तौबा ताइब थी, ॿियो नथो अचे पंहिंजी सिंधी ज़बान में चयो मुंहिंजी तौबा तुंहिंजे दर ते, अल्लाह मुंहिंजी तौबा ॾे, अल्लाह मुंहिंजी तौबा है, तो मूंखे तौफ़ीक़ छाजे करे नथो ॾी, मां क़ुरान छाजे करे नथो पढ़ां, मां निमाज़ छो नथो पढ़ां, मां आज़ान छाजे करे नथो ॿुधां, मां नेकी जा कम ॿिया छाजे करे नथो कयां, तौबा करे अल्लाह जे दर ते इंशाअल्लाह तौबा ऐं इस्तिग़फ़ार जे सदके सां अल्लाह रब्बुल आलमीन खे ॿियनि कमनि जे नेकी जो तौफ़ीक़ अता फरमाईंदो। बंदो जॾहिं इंसान
अल्लाह अकबर जो आवाज़ ॿुधी करे पंहिंजे घरां निकिरंदो आहे ऐं वुज़ू सारींदो आहे। रिवायत में ईंदो आहे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो जॾहिं माण्हू इंसान हथ धोईंदो आहे हथनि जा गुनाह छणी पवंदा आहिनि, मुंहुं धोईंदो आहे त मुंहं जा गुनाह छणी पवंदा आहिनि, ॿाहूं धोईंदो आहे ॿाहुनि जा गुनाह छणी पवंदा आहिनि, पेर धोईंदा पेरनि जा गुनाह छणी पवंदा आहिनि। तमामु सग़ाइर गुनाह नंढा गुनाह अल्लाह साईं जा वुज़ू करण जे करे छाणे छॾिया। मुंहुं बि साफ़, पेर बि साफ़, हथ बि साफ़। क़यामत जो ॾियारो थींदो, क़यामत जो ॾियारो थींदो महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मां पंहिंजे उम्मती खे सुञाणींदुसि, पंहिंजे उम्मतनि खे सुञाणींदुसि। सहाबा अर्ज़ कनि था अल्लाह जा रसूल क़यामत जो ॾियारो थींदो, अरबनि ऐं खरबनि जे तइदाद मख़लूक़ात हूंदी, पंहिंजे उम्मतनि खे तव्हां कीअं सुञाणींदो? नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो निशानियूं खणी अचण मुंहिंजे उम्मत जो कमु आहे, सुञाणण मां मुहम्मद जो कमु आहे। चओ त सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी साईं जो नालो अचे त सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो। सचा आशिक़ रसूल चयो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हिकिड़ो दफ़ो दुरूद शरीफ़ पढ़ण सां 10 नेकियूं थियूं मिलनि। मन सल्ला अलैहि वाहिदतन सल्लल्लाहु अलैहि अशरा। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो जेको मूं ते हिकिड़ी सलात सगोरी पढ़े थो अल्लाह 10 रहमतूं मुंहिंजे मथां नाज़िल कंदो आहे। इते ब्रेक न लॻी, साईं अॻिते फरमायो त 10 खटाऊं जो माफ़ हिकिड़ी सलात सगोरी पढ़ण सां। सलात सगोरी दुरूद इब्राहिमी जंहिंखे यादि न आहे, छो त असां में कमज़ोरी त तमामु घणियूं आहिनि न, पाण में बि कमज़ोरियूं, ईअं न त असां सिर्फ़ु मां तव्हांखे चवां थो पाण में बि कमज़ोरियूं आहिनि। अल्लाह साईं तव्हां असांखे दुआ इहे समूरियूं दूरि करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। बुनियल इस्लाम अला खम्स शहादत अल्ला इलाहा इल्लल्लाह व इकामिस सलात व ईताई ज़कात वल हज व सौम रमज़ान। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम इस्लाम जो बुनियाद 5 ॻाल्हियुनि ते अथव। मुंहिंजा दोस्तो कलमो शरीफ़ पढ़ियो आहे, आख़िरकार ताज़ो कयो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। अफ़सोस थो चवणो पवां असां मुस्लमान खे सही माने में कलमे जा लफ़्ज़ बि चवण कोन था अचनि न। जेकॾहिं मुंहिंजा बुज़ुर्ग सही एतिरो रुगो कलमे शरीफ़ जी माना असांखे अची वञे न पोइ बि असांखे को बि माण्हू भुलाए न सघंदो। सभु को चए थो यार हू मौलवी साहिबु हीअ बि थो ॻाल्हि करे, हीअ मौलवी साहिबु हीअ बि थो ॻाल्हि करे, हेॾा मौलवी साहिबु हीअं मूंखे ॿुधायो आहे। ओ मुस्लमान हीअ क़ुर सिर्फ़ु मौलवियुनि जो न आहे, हिन क़ुर अल्लाह से हुदल लिन्नास, हुदल लिन्नास ईअं न आहे, हुदल लिन्नास क़ुर पाक हिदायत आहे माण्हुनि जे लाइ। अलिफ लाम मीम ज़ालिकल किताबु ला रैब फीहि हुदल लिल मुत्तक़ीन अल्लज़ीना युमिनूना बिल गैबि व युक़ीमूनस सलात व मिम्मा रज़क़नाहुम युनफिकून वल्लज़ीना युमिनूना बिमा उन्ज़िला इलैका व मा उन्ज़िला मिन क़ब्लिका व बिल आखिरति हुम यूक़िनून उलाइका हला हुदम मिर रब्बिहिम व उलाइका हुमुल मुफ्लिहून। सच ॻाल्हि त दिलि ईअं चवंदी आहे त मुस्लमान जो बच्चो बच्चो क़ुर करीम जो जेको आहे कारी थी पई, हाफ़िज़ थी पई, कम अज़ कम उन क़ुर पाक जी माना त अचेसि न। क़ुर करीम जी माना त मुस्लमान परे आहे पर असांखे क़ुर करीम नाज़रा बि कोन थो अचे। सही ॻाल्हि थो कयां न, क़ुर करीम नाज़रा में कोन थो अचे, सही माना में तलफ़ुज़ कोन था अचनि, सही माना में उचार कोन थी अचे। हेॾियूं ज़िंदगियूं असां गुज़रियूं, किथे गुज़ारियोसीं? मुंहिंजा दोस्तो सख़्तु पुछाणो थींदव, क़यामत जे ॾींहुं सख़्तु पुछाणो थींदव। हदीस पाक में अचे थो, उलमा किराम वेठा आहिनि, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो क़ुर या त तोखे छॾाईंदो या ॿधाईंदो। चिट्टा लफ़्ज़ हदीस पाक वेठा आहिनि। दुनिया में को MNA MPA वॾेरो माण्हू कंहिंखे फ़ोन करे सूबेदार खे, पर क़यामत जो ॾींहुं अहकमुल हाकिमीन या क़ुर करीम में उनजी सिफ़ारिश करे उनखे जन्नत वठी वेंदो या उनखे जेको आहे जहन्नम तरफ़ वेंदो। ऐलान थो थिए क़ुर जे तरफ़ां ए मुंहिंजा मिठड़ा अल्लाह मां त तुंहिंजी रहमत वारी कलाम, मां त तुंहिंजी अज़ली सिफ़त रब एॾो तूं मूंखे मान ऐं मर्तबो ॾिनो, पर लेकिन
जे कौम ॾे तूं मूंखे मोकिलियो उन्हनि क़ौमुनि मुंहिंजो क़दुरु कोन कयो। कम अज़ कम सुबुह जो थी करे सूरत यासीन जी त तिलावत कयूं न। क़ुरान करीम जा ख़त्मा ॿुधायो त साल में घणा दफ़ा था कढूं। हिकिड़ो दफ़ो शायदि केरु करे जंहिंखे अलाह सां तौफ़ीक़ ॾिए क़ुरान पढ़े, पोइ तव्हां ई असांजे रुगो दाऊं लॻ पियो मौली साहिब दुआ कजां, मौली साहिब तावीज़ लिखी ॾिजां, मौली साहिब मूंखे फीणो कजां। हाणे मौली साहिब जे तावीज़ फीणे में कहिड़ो असरु रखंदो जो तव्हां कुझु पाण खे कोन था, कुझु कोन असरु थींदो, कुझु कोन, जेसिताईं ताईं पाण न पढ़ंदो। डॉक्टर खां दवा वठी ईंदो, ईअं चइजो डॉक्टर साहिब हाणे या तूं पी छॾ या पंहिंजे गले में ॿधी छॾियां, हाणे मूंखे दवा असरु करे, कोन थींदी असरु। जेसीं ताईं तव्हां पाण क़ुरान शरीफ़ न पढ़ंदो एसी ताईं दिलि में तव्हांखे नूर पैदा न थींदो। नूर न पैदा थींदो पोइ केॾा असरु थींदो। गुनाह करे 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 असांजी दिलि सॼी कारी। मां नथो चवां, पंहिंजे तरफ़ां ॻाल्हि कोन थो कयां, उलमा इकराम जी मौजूदगी में ॻाल्हि थो कयां। हदीस पाक में आहे जॾहिं इंसानु गुनाह कंदो आहे हिकिड़ो स्याह नुक़्तो हुनजे दिलि ते क़ाइमु थी वेंदो आहे। ॿियो गुनाह कंदो आहे, हज़ारे असांजा ॾींहं में गुनाह था थियनि, अखियूं था खणूं त गुनाह, विख था खणूं त गुनाह, आज़ान ॿुधूं था नथा वञूं गुनाह, हथां सॼी दिलि कारी थी वेंदी आहे, ज़ंगदी वेंदी आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, साहबा अर्ज़ कयो अल्लाह जा रसूल असांजी दिलि कारी ज़ंगजी थी वञे, भला उनजो इलाज त ॿुधायो न, कहिड़ी उनजी दवा इख्तियार कयूं? साईं जन फरमायो कसरत तिलावतिल क़ुरान व ज़िक्र हाज़िमिल लज़्ज़ात। ॿ ॻाल्हियूं कयो, ॿ ॻाल्हियुनि जे पाबंद थी वेंदो इंशाअल्लाह। इहा ज़ंगियल ऐं कारी तव्हांजी अछी थी पवंदी। कहिड़ो? कसरत तिलावतिल क़ुरान। महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो क़ुरान करीम जी तिलावत घणी कयो, क़ुरान करीम जी तिलावत घणी कयो ऐं मौत खे घणो यादि कयो। असां खां मौत ई विसरी वियो आहे। चऊं था त हमेशह ॼण असां हिन दुनिया में रहंदासीं, एॾा बंगला, एॾियूं कारियूं, एॾो हिर्स दुनिया जे मथां। लख रुपया आहे त चऊं ॿियो लख रुपया बि गॾु थिए। रुगो पोयनि जो फिक्र त असां पोयनि जे लाइ कुझु करे वञूं, पोयनि जे लाइ माल मिल्कियत ठाहे वञूं, कुझु मिल्कियत गॾु करे वञूं, पोइ भले क़बर में तोसां कहिड़ो बि हिसाब किताब थिए, उन जो को फिक्र ई न आहे इंसान खे। कसरत तिलावतिल क़ुरान, क़ुरान जी तिलावत घणी कयो। एॾे रहमत वारो क़ुरान करीम, रब्बुल आलमीन जे क़ुरान जॾहिं महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे क़ल्ब मुबारक ते रब साईं हीअ क़ुरान करीम नाज़िल फरमायो, मके जा मुशरिक क़ुरान करीम खे सम्झनि पिया, अरबी ॿोली ही हुनजी। हिन क़ुरान करीम में शिरक जी मज़म्मत, तौहीद जो बयान, कलमे शरीफ में भी तौहीद आहे, ला इलाहा इल्लल्लाह, अल्लाह खां सवा को बि महबूद न, अल्लाह खां सवा को बि हाजत रवा न, अल्लाह खां सवा को बि मुश्किल कुशा न। जॾहिं क़ुरान करीम जी तौहीद जो बार बार उन्हनि मके जे वार माण्हुनि ऐलान ॿुधो, बार बार क़ुरान करीम जूं आयतूं उन्हनि जे साम्हूं अचनि पियूं, त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे छा चवण लॻा त कुझु असां जूं ॻाल्हियूं मञींदे त पोइ तोखे असां मञींदासीं, वरन तोखे असां नबी करे न मञींदासीं। छा चयो? वइज़ा तुतला अलैहिम आयातुना बय्यिनातिन क़ाल अल्लज़ीन ला यरजून लिक़ाअना बिक़ुरआनिन गैरि हाज़ा औ बद्दिल क़ुल मा यकूनु ली अन उबद्दिलहु मिन तिलक़ाइ नफ्सी इन अत्तबिउ इल्ला मा यूहा इलैया इन्नी अखाफु इन असैतु रब्बी अज़ाब यौमिन अज़ीम क़ुल लौ शाअ अल्लाहु मा तलौतुहु अलैकुम वला अदराकुम बिहि फ़क़द लबिस्तु फ़ीकुम उमरम मिन क़ब्लिही अफ़ला ताक़िलून। रहमत वारो क़ुरान जॾहिं महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मके जे सरज़मीन ते माण्हुनि खे पढ़ी करे ॿुधायो, उन्हनि मके जे मुशरिकनि छा चयो त असांखे ही क़ुरान करीम नथो खपे, या त ही क़ुरान शरीफ़ मुकम्मल तरीक़े सां मटाए
औ बदिल या कुछ ख्वाहिश ॻाल्हियूं असांजी पूरियूं कर। अल्लाह साईं कहिड़ो उन्हनि खे जवाबु ॾिनो, क़ुल मा यकूनु ली अन उबद्दिलहु मिन तिलक़ाइ नफ्सी, मुंहिंजा सोना नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त इहो मुंहिंजो इख्तियारी न आहे, मां पैगंबर जो जेको अल्लाह मूं ॾे वही मोकिलींदो आहे उहो ई तव्हांखे ॿुधाईंदो आहियां। क़ुरान करीम जे हिकिड़े हर्फ़ खे तब्दील करणु मां पैगंबर जे वस जी ॻाल्हि कान्हे का। क़ुल लौ शा अल्लाहु मा तलौतुहु अलैकुम वला अदराकुम बिहि, केतिरो अरसो मां तव्हां में गुज़ारियो, तव्हां मूंखे सादिक बि चओ था, तव्हां मूंखे अमीन बि चओ था, सभु कुझु लखमण सां तव्हां मूंखे पुकारियो था, पर लेकिन जॾहिं रब्बुल आलमीन जे तरफ़ां वही मूं ते न ईंदी, मां तव्हांखे क़ुरान खणी न ॿुधायो। जॾहिं रब्बुल आलमीन मूंखे रिसालत अता फरमाई आहे, नबूवत अता फरमाई आहे, हाणे अल्लाह जो ॾिनल क़ुरान करीम तव्हांखे ॿुधायां थो, तव्हां एतिराज़ शुरू कयो। हिन क़ुरान करीम ते एतिराज़ अज़ीज़ दोस्तो उलमा करम पहुची आहे। बस मुंहिंजी आख़िरी नसीहत तव्हांखे इहा आहे, मां तव्हांखे ॿुधायां तव्हांजी मां ज़ियारत करणु आयुमि उलमा करमनि जी, दोस्तनि अहबाबनि जी। ख़तीब हज़रात मां हींअर तव्हांजे साम्हूं ईंदो वाइज़ कंदो बहितरीन अंदाज़ में। मुंहिंजे दोस्तो इहे वाइज़नि जा मक़सद, जलसनि जा मक़सद सिर्फ़ु शो न आहे। हिन मक़सद जो मौज़ू जेको आहे, मक़सदु इहो आहे त माण्हू हितां कुझु ॿुधी वञे ऐं उन ते अमल करे। इनशा अल्लाह चओ त हिन क़ुरान करीम खां अमल कंदासीं। जेकॾहिं अॼु असांजी हेॾी ज़िंदगी गुज़री वई आहे, निमाज़ूं असांजो दुरुस्त न आहिनि, कम अज़ कम असां वञी करे मौली साहिब खे पुछूं त साईं बाक़ी निमाज़ जा फ़र्ज़ त ॿुधायो असांखे। हिकिड़ो फ़र्ज़ु रुगो यादि कयो न, हिकिड़ो फ़र्ज़ु। केॾा माशाअल्लाह दुनियादारी जे एतबार सां होशियारु आहियूं, माशाअल्लाह चालाक आहियूं। हिकिड़ो फ़र्ज़ु यादि कयूं। 5 वक़्त निमाज़ में, 5 वक़्तनि में 5 रुगो निमाज़ जा फ़र्ज़ यादि कयूं। ॿिए वक़्त में रुगो तवजह कंदा आहियूं, तवजह जी ज़रूरत आहे। 2-3 ॾींहंनि में इनशा अल्लाह असांखे निमाज़ जा फ़र्ज़ अची वेंदासीं। ऐं वरी उन खां बाद में निमाज़ जा वाजिब निमाज़ जो जेसि ताईं न थींदो निमाज़ थींदी कान। पुछो उलमा किरामनि खां, वुज़ू सिखूं, वुज़ू में घणा फ़र्ज़ आहिनि। इहे ज़िंदगी जा मुंहिंजा दोस्तो रोज़मर्रा जा ज़रूरी मसइला आहिनि। अल्लाह साईं तव्हां असांखे सिखण जी तौफ़ीक़ अता फरमाए, हिन पंहिंजे रहमत वारे क़ुरान करीम सां अमल तौफ़ीक़ अता फरमाए। वमा अलैना।